शिरकंदासीं बांग्लादेश में विगोड़न खां पोइ वज़ीर आज़म शेख हसीना वाजिद के भारत मुंतकिल कयो वियो आहे। बांग्लादेश फ़ौज तरफ़ां हसीना वाजिद के इस्तीफ़ा लाइ 45 कलाकनि जी मोहलत ॾिनी वई आहे। बांग्लादेशी फ़ौज शेख हसीना वाजिद के भारत रवानो करे छॾियो। बांग्लादेश आर्मी चीफ कुछ देर में क़ौम खे ख़िताब करे रहियो आहे। हीअ अहम ख़बर आहे जेका असां शेयर करे रहिया आहियूं। बांग्लादेश में विगोड़नि खां पोइ वज़ीर आज़म शेख हसीना वाजिद के भारत मुंतकिल कयो वियो आहे। बांग्लादेश फ़ौज तरफ़ां हसीना वाजिद के इस्तीफ़ा लाइ 45 कलाकनि जी मोहलत ॾिनी वई आहे। बांग्लादेशी फ़ौज शेख हसीना वाजिद के भारत रवानो करे छॾियो। बांग्लादेश आर्मी चीफ कुछ देर में क़ौम खे ख़िताब करे रहियो आहे। हीअ अहम ख़बर आहे जेका असां शेयर करे रहिया आहियूं। बांग्लादेश में विगोड़नि खां पोइ वज़ीर आज़म शेख हसीना वाजिद के भारत मुंतकिल करे छॾियो आहे। बांग्लादेश फ़ौज तरफ़ां हसीना वाजिद के भारतीय मीडिया मूजिब बांग्लादेशी वज़ीर आज़म इस्तीफ़ा ॾेई छॾी आहे। हीअ अहम ख़बर आहे जेका असां शेयर करे रहिया आहियूं। बांग्लादेश में विगोड़नि खां पोइ वज़ीर आज़म शेख हसीना वाजिद के भारत मुंतकिल कयो वियो आहे। भारतीय मीडिया मूजिब विगोड़नि खां पोइ वज़ीर आज़म शेख हसीना वाजिद इस्तीफ़ा ॾेई छॾी आहे। बांग्लादेशी फ़ौज शेख हसीना वाजिद के भारत रवानो करे छॾियो आहे। बांग्लादेश आर्मी चीफ कुछ देर में क़ौम खे ख़िताब करे रहियो आहे। हीअ अहम ख़बर आहे जेका असां शेयर करे रहिया आहियूं। बांग्लादेश में विगोड़नि खां पोइ वज़ीर आज़म शेख हसीना वाजिद के भारत मुंतकिल कयो वियो आहे। भारतीय मीडिया मूजिब वज़ीर आज़म शेख हसीना वाजिद इस्तीफ़ा ॾेई छॾी आहे। बांग्लादेशी फ़ौज शेख हसीना वाजिद के भारत रवानो करे छॾियो। बांग्लादेश आर्मी चीफ कुछ देर में क़ौम खे ख़िताब करे रहियो आहे। अहम ख़बर आहे जेका असां शेयर करे रहिया आहियूं। बांग्लादेश में विगोड़नि खां पोइ वज़ीर आज़म शेख हसीना वाजिद के भारत मुंतकिल कयो वियो आहे। वज़ीर आज़म शेख हसीना वाजिद में इस्तीफ़ा ॾेई छॾी आहे। इहो चवणु आहे भारतीय मीडिया जो। बांग्लादेशी फ़ौज शेख हसीना वाजिद के भारत रवानो करे छॾियो। बांग्लादेशी आर्मी चीफ कुछ देर में क़ौम खे ख़िताब करे रहियो आहे। भारतीय मीडिया मूजिब बांग्लादेश जी वज़ीर आज़म शेख हसीना वाजिद इस्तीफ़ा ॾेई छॾी आहे। हीअ अहम ख़बर आहे जेका असां शेयर करे रहिया आहियूं। बांग्लादेशी वज़ीर आज़म शेख हसीना इस्तीफ़ा ॾेई छॾी आहे। भारतीय मीडिया मूजिब बांग्लादेश जी वज़ीर आज़म शेख हसीना इस्तीफ़ा ॾेई छॾी आहे। हीअ वॾी ख़बर आहे जेका असां शेयर करे रहिया आहियूं। बांग्लादेश में विगोड़नि खां पोइ वज़ीर आज़म शेख हसीना वाजिद के भारत मुंतकिल कयो वियो आहे। बांग्लादेशी वज़ीर आज़म शेख हसीना वाजिद इस्तीफ़ा ॾेई छॾी आहे। भारतीय मीडिया मूजिब हीअ अहम ख़बर आहे जेका असां शेयर करे रहिया आहियूं। बांग्लादेश जी वज़ीर आज़म शेख हसीना इस्तीफ़ा ॾेई छॾी आहे। भारतीय मीडिया मूजिब हीअ दावा कई वई आहे त बांग्लादेशी वज़ीर आज़म शेख हसीना इस्तीफ़ा ॾेई छॾी आहे। शेख हसीना वाजिद महफ़ूज़ मक़ाम ते मुंतकिल थी वई आहे। इस्तीफ़ा खां क़बल जेको आहे तक़रीर खां रोकियो वियो आहे। भारतीय मीडिया हिकु वॾी दावा कई आहे त शेख हसीना वाजिद के महफ़ूज़ हंधि मुंतकिल कयो वियो आहे। तक़रीर रिकॉर्ड करण खां बि मना कयो वियो आहे। हीअ अहम ख़बर आहे जेका असां शेयर करे रहिया आहियूं। भारतीय मीडिया मूजिब बांग्लादेशी वज़ीर आज़म शेख हसीना इस्तीफ़ा ॾेई छॾी आहे। शेख हसीना वाजिद महफ़ूज़ हंधि ते मुंतकिल थी वई आहे। इस्तीफ़ा खां अॻु बयान रिकॉर्ड न कराइण जो मौक़ो ॾिनो वियो आहे। हीअ अहम ख़बर आहे जेका असां शेयर करे रहिया आहियूं। बांग्लादेश में विगोड़नि खां पोइ वज़ीर आज़म शेख हसीना वाजिद के भारत मुंतकिल कयो वियो आहे। शेख हसीना वाजिद के तक़रीर रिकॉर्ड करण खां बि मनो कयो वियो आहे। बांग्लादेशी मीडिया दावा कई आहे त शेख हसीना वाजिद तक़रीर रिकॉर्ड करण जो मौक़ो घुरियो हुयो जेको न ॾिनो वियो आहे। हीअ अहम ख़बर आहे जेका असां शेयर करे रहिया आहियूं। बांग्लादेश में विगोड़नि खां पोइ वज़ीर आज़म शेख हसीना वाजिद के भारत मुंतकिल करे छॾियो आहे। शेख हसीना वाजिद महफ़ूज़ हंधि मुंतकिल थी वई आहे। ख़ैबर एजेंसी हीअ दावा कई आहे त इस्तीफ़ा खां अॻु तक़रीर रिकॉर्ड करण जी ख़्वाहिश ज़ाहिर कई वई पर उन खां रोकियो वियो आहे। हज़ारनि जी तइदाद में माण्हू हसीना वाजिद जे घर में दाख़िल थी विया आहिनि। हीअ अहम ख़बर आहे जेका असां शेयर करे रहिया आहियूं। हसीना वाजिद जे घर में हज़ारे माण्हू हिन वक़्तु दाख़िल थी विया आहिनि। भारतीय मीडिया मूजिब शेख हसीना वाजिद महफ़ूज़ हंधि ते मुंतकिल थी वई आहे। तक़रीर रिकॉर्ड करण जी इजाज़त न ॾिनी वई आहे। शेख हसीना वाजिद तक़रीर रिकॉर्ड करण जी मौक़ो घुरियो पर उनखे मौक़ो न फ़राहम कयो वियो। मुज़ाहिरीन हसीना वाजिद जी सरकारी रिहाइशगाह जे अंदरि
दाख़िल थी विया आहिनि। हसीना वाजिद हिकु फ़ौजी हेलीकॉप्टर में भारत रवानी थी वई आहे। हीअ अहम ख़बर आहे जेका असां शेयर करे आहियूं। भारतीय मीडिया मूजिबि बांग्लादेशी वज़ीर आज़म इस्तीफ़ा ॾेई छॾी आहे।